ओम शांति। अगले मेरे तारीख है 70/2026 और मेरा भारत मीठे भारत का हिन समय बाप सगत सेवा में मददगार ठहिया हिन करे तव्हांजो सिमरन थींदो आहे, पूजन न थींदो छो कि शरीर त अपवित्र आहे। प्रश्न कहिड़ो नशो तव्हां ॿारनि जी बुद्धि में निरंतर रहणो खपे। उत्तर असां शिव बाबा जा ॿार आहियूं, उन्हनि सां राजयोग सिखी स्वर्ग जी राजाई जो वरसो वठंदा आहियूं। इहो नशो तव्हांखे निरंतर रहणु खपे। विश्व जो मालिक ठहिणो आहे त ॾाढी ख़बरदारी सां पढ़णो बि आहे, पढ़ाइणो बि आहे। असां शिव बाबा जा ॿार आहियूं, उन्हनि सां राजयोग सिखी असां स्वर्ग जी राजाई जो वरसो वठंदा आहियूं। ये नशो तव्हांखे निरंतर रहणो खपे। विश्व जो मालिक ठहिणो आहे त ॾाढी ख़बरदारी सां पढ़णो पढ़ाइणो, कॾहिं बि बाप जी निंदा न कराइणी, कंहिंसां बि लड़णु झगड़ो न आहे, लड़ाई झगड़ो न करिणो आहे। तव्हांखे कौड़ी सां हीरे जहिड़ो ठहींदो त ॾाढो सुठी रीति धारणा करिणी आहे। तव्हां कौड़ी खां हीरे जहिड़ो ठहींदा आहियो त ॾाढी सुठी रीति धारणा करणी आहे। गीता जो पीउ सां गॾु आहे। ओम शांति। ॿारनि सम्झियो आहे जो बाप सां गॾु आहिनि, उहा बाप दादा सां गॾु आहिनि। हाणे त डबल आहिनि। ही सुठी रीति सुठी तरह सम्झिबो आहे। ब्रह्मा द्वारा परम पिता परमात्मा शिव स्थापना कीअं कंदा आहिनि त ॼाणंदा न आहिनि दुनिया वारा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे। श्री कृष्ण खे त पंहिंजो शरीर आहे। ईअं त चई न सघंदा कि परमात्मा श्री कृष्ण जे शरीर द्वारा न, कृष्ण त सत्य जो प्रिंस हूंदो। परम पिता परमात्मा ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि त ज़रूरु ब्रह्मा में प्रवेश करणो पए। ॿियो कोई उपाय ई न आहे। प्रेरणा आदि जी हिते ॻाल्हि ई न आहे। बाप द्वारा जॾहिं सम्झो सभु सम्झाए, बाबा ब्रह्मा द्वारा सभु सम्झाए ॾींदा आहिनि असांखे। बाबा ब्रह्मा द्वारा सभु सम्झाए ॾींदा आहिनि त प्रेरणा जी कोई ॻाल्हि कोन्हे। सभु चीजूं प्रैक्टिकल में आहिनि, कोई सपनो न आहे। विजय माला जेके रुंड माला चइबो आहे, जो मनुष्य पूजदा आहिनि, सिमरंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो रुद्र माला त सिर्फ़ु सिमरंदा आहिनि। मेरू चइबो आहे ब्रह्मा सरस्वती खे, बाक़ी माला थी वई ॿारनि जी। विष्णु जी माला त हिकु ई आहे जंहिंजी पूजा थींदी आहे। सभु हिन समय तव्हां पुरुषार्थी आहियो। तव्हांजो सिमरन थींदो आहे अंत में। आत्माउनि जी माला आहे, व जीव आत्माउनि जी माला आहे। प्रश्न उठंदो आहे न, आत्माउनि जी माला आहे व जीव आत्माउनि जी। विष्णु जी माला त चईंदा चैतन्य जीव आत्माउनि जी माला। लक्ष्मी नारायण जी पूजा थींदी आहे छो जो हुननि जी आत्मा और शरीर ॿई पवित्र आहिनि। रुद्र माला उहा त सिर्फ़ु आत्माउनि जी आहे छो जो शरीर त पवित्र आहिनि, उहा त पूजी न सघंदा आहिनि। आत्माउनि जी पूजा कीअं थींदी? तव्हां चईंदा आहियो रुद्र माला पूजदा आहिनि, परंतु न, पूजा न थींदी आहे। जॾहिं नाम ई आहे सिमरनी, जो बि दाना आहिनि उहे तव्हां ॿारनि जी सिमरन थींदा आहिनि। जो बि दाना आहिनि उहे तव्हां ॿारनि जी सिमरन थींदा आहिनि जॾहिं शरीर में आहिनि। दाना त ब्रह्मण ई आहिनि। सिमरन कंहिंजो थींदो आहे इहो त कंहिंखे पतो न आहे। मतिलबु असांजो ई नाम जपंदा आहिनि, उहो बि कॾहिं कॾहिं असां संपूर्ण थी वेंदासीं, है न। तव्हांजो ई नाम सिमरंदा आहिनि। दाना त तव्हां ब्रह्मण जो ई आहे। इहे त कंहिंखे पतो न आहे। इहा आहे ब्रह्मण
जो भारत जी सेवा करें उन्हनि खे यादि करें। जगदम्बा देवियूं आदि ॾाढियूं आहिनि, उन्हनि खे यादि करणु खपे। पूजा लाइक़ु त सिर्फ़ु लक्ष्मी नारायण ठाहींदा आहिनि, तव्हां न ठाहींदा आहियो। श्री तव्हांजो शरीर पतित आहे, आत्मा पवित्र आहे, परंतु हू हुनजी पूजा न थींदी। सिमरंदा आहिनि, कोई बि तव्हांखां पुछे त सम्झाए सघंदा आहिनि। सम्झो उहो हुजिणो खपे। पहिरियों असांखे बाबा सम्झाईंदा आहिनि, तॾहिं त असां ॿियनि खे सम्झाए सघंदा आहियूं। तव्हां ब्रह्मणियूं आहियो न, तव्हांजे यादगार देवियुनि जा रूप आहिनि। तव्हां श्रीमत ते ख़ुदि पावन ठहींदा आहियो। ये माला फस्ट ब्राह्मणनि जी सम्झबी आहे, पोइ देवी देवताउनि जी। ॾिसो असांजो अशरीरी संपन्न स्वरूप बाबा चवनि था हिन समय तव्हां पुरुषार्थी आहियो, तव्हांजो सिमरण अंत में थींदो। लेकिन हिन समय जीअं जीअं असां जो शक्ति धारण कंदा आहियूं न, तो सम्झो असां विघ्न विनाश बाबा खां विघ्न विनाश शक्ति धारण करे विघ्ननि खे विनाश करे अॻियां वधंदा आहियूं। त असांजो गणेश जे रूप में पूजन थींदो। असां अगरि काली दुर्गा जो रूप धारण करे दुर्गणनि जो नाश कंदा आहियूं, विकारनि ते विजय प्राप्त कंदा आहियूं, कराईंदा आहियूं, त असांजो काली जो रूप पूजन थींदो है न। त हिन समय असांजे ब्राह्मण पुरुषार्थी जीवन जो ई यादगार देवियुनि जे रूप में पूजदा आहिनि। ऐं निराकार स्वरूप असांजो अंत संपूर्ण स्वरूप जे सां आत्मा हिकदमि पावन थी वेंदासीं, जेके कर्माती स्टेज चइबो है न। वो असांजे आत्मा ऐं शरीर पवित्र उनजो रूप जो पूजन आहे लक्ष्मी नारायण है न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि कोई बि तव्हांखां पुछे त सम्झणो पहिरियों तव्हां सम्झल हुजो न, तव्हां ब्रह्मणियूं आहियो, तव्हांजी यादगार देवियुनि जे रूप में आहे, तव्हां श्रीमत ते ख़ुदि पावन ठहींदा आहियो। त इहा माला फस्ट ब्राह्मणनि जी सम्झबी आहे, पोइ देवी देवताउनि जी। पहिरियों ब्राह्मणनि जी आहे, पोइ देवी देवताउनि जी। रुद्रमाला ब्राह्मणनि जी आहे, रुंडमाला देवी देवताउनि जी। रुद्रमाला सिमरंदा आहिनि, सिमरणी खपे। विचार सागर मंथन करण सां रिज़ल्ट निकिरंदी आहे। जॾहिं आत्माऊं सालिग्राम रूप में आहिनि तॾहिं पूजदा आहिनि। शिव जी पूजा थींदी आहे त सालिग्राम जी बि थींदी आहे। ऐं जॾहिं असां आत्मा ई सालिग्राम रूप में, माला जे रूप में पूजन न थींदो, सालिग्राम जे रूप में पूजन थींदो। जॾहिं आत्मा पवित्र आहे, शरीर न। सिमरन सिर्फ़ु तव्हांजो ई थींदो आहे। छो तव्हां शरीर सां गॾु सेवा कंदा आहियो न, तव्हांजी पूजा न थींदी आहे। पोइ जॾहिं शरीर छॾंदा आहियो त बि शिव सां गॾु पूजा थींदी आहे, अकेलो न थींदो आहे। जॾहिं असां शरीर छॾंदा आहियूं, शिव बाबा सां गॾु वापसि वेंदा आहियूं, त शिव ऐं सालिग्रामनि जी पूजा थींदी आहे है न। त बाबा असांखे चवनि था वीचार कबो आहे, तव्हां हिन समय ब्रह्मण आहियो। शिव बाबा बि ब्रह्मा में ईंदा आहिनि, त ब्रह्मा बि साकार में थी विया न। तव्हां महिनत कंदा आहियो। हीअ माला जीअं साकारी आहे, ब्रह्म सरस्वती ऐं तव्हां ज्ञान गंगा आहियो। तव्हां भारत खे स्वर्ग ठातो हुयो। ये रुद्र ज्ञान यज्ञ रचियो आहे। जो पूजा कंदा आहिनि उन में सिर्फ़ु शिव ऐं सालिग्राम हूंदा आहिनि, उन्हनि में ब्रह्मा सरस्वती जो अथवा तव्हां ॿारनि जो नाम न आहे। ऐं माला में त फूल युगल पोइ अलॻि अलॻि आत्मा ई थींदी आहे न। त ऐं सालिग्राम रूप में त सिर्फ़ु शिव ऐं सालिग्राम, हुन में ब्रह्मा सरस्वती न हूंदा आहिनि, त असांजी पूजा थींदी आहे। लेकिन हाणे जीअं शिव बाबा मम्मा बाबा असां सभु आत्मा आहियूं, ब्रह्मण स्वरूप में असांजी अंतिम संपूर्ण स्वरूप निराकार जी ही सिमरन थींदो। तव्हां
तव्हांजो सिमरन थींदो आहे अंत में। मतिलबु बाबा कॾहिं चईंदा आहिनि न ब्राह्मणनि जी माला न थींदी आहे, त बाबा चवनि था की तव्हांजो इहो पुरुषार्थी जीवन आहे, त इहे ब्राह्मण स्वरूप में असांजी पूजा न थींदी, लेकिन छो जी असां बाबा जा मददगार आहियूं त असांजी यादगार में असांजी माला जॾहिं असां संपूर्ण थी वेंदासीं असां ब्राह्मण, त हुनजी यादगार में माला पूजदा आहिनि, रुद्रमाला है न। और शिव ऐं शालिग्राम जी निराकार रूप में पूजा थींदी आहे, त हुन में ब्रह्मा सरस्वती न आहे। हिते त तव्हां सभिनि जो नाम आहे न, तव्हांजो सिमरन कंदा आहिनि। केरु केरु ज्ञान गंगायूं आहिनि, उहो त ज्ञान सागर आहे। इहा ब्रह्मा श्री माला में फूल और युगल दानों बि ॾेखारींदा आहिनि, इन करे वापसि ईंदा। इहा ब्रह्मपुत्र वॾी नदी आहे, इहा ब्रह्मा माता आहे न। सागर हिकु ई आहे, बाक़ी गंगायूं त क़िस्म क़िस्म जी अनेक प्रकार जी हूंदियूं आहिनि, नंबरवार आहिनि। जंहिंमें सुठो ज्ञान आहे उनखे सरोवर चईंदा आहिनि। महिमा बि आहिनि, चईंदा आहिनि मान सरोवर में सनानु करण सां परिजादो ठही वेंदो। त तव्हांजी माला सिमरंदा आहिनि, सिमरन कंदा आहिनि। सिमरन करो, उहो त सिर्फ़ु राम राम चईंदा आहिनि, परंतु तव्हां ॼाणंदा आहियो सिमरन कंहिंजो थींदो आहे, जो जाती सर्विस कंदा आहिनि। सिमरन कंहिंजो थींदो आहे, जो जाती सर्विस कंदा आहिनि। पहिरियों त बाबा आहे फूल, पोइ मेरू आहे, जो ॾाढी महिनत कंदा आहिनि, पोइ रुद्रमाला सो विष्णु जी माला ठहींदी आहे। त असांजी बि माला कंहिंजी ठहींदी, जो जाती सर्विस कंदा आहिनि। पहिरियों असांजी रुद्रमाला ठहींदी, पोइ विष्णु जी माला ठहींदी। तव्हां सिर्फ़ु आत्माउनि जी पूजा थींदी आहे, तव्हां हाणे सिमरन लाइक़ु, सिमरन ई तव्हांजी आहे, बाक़ी पूजा न थी सघंदी आहे, छोकी आत्मा पवित्र आहे न, शरीर अपवित्र आहे। अपवित्र चीज़ कॾहिं पूजबी न आहे। जॾहिं रुद्रमाला ठहिण जे लाइक़ु ठही वेंदी, पोइ अंत में त शूद्र जॾहिं शुद्ध थी वेंदा, जॾहिं रुद्रमाला ठहिण जे लाइक़ु ठही वेंदी, मतिलबु असां आत्माऊं शिव बाबा, मम्मा बाबा ऐं असीं सभु आत्माऊं जो शुद्ध थी वेंदासीं न, जेका ॾाढी सर्विस कंदा आहिनि, त उहा अंत में असांजी माला ठहींदी। शिव बाबा, मम्मा बाबा जी आत्मा ऐं असां सभु जो जाती सेवा कंदा आहिनि, है न। उन्हनि खे रुद्रमाला चइबी। तव्हांखे साक्षात्कार थींदो, पास विद ऑनर्स केरु थींदा। सर्विस करण सां नामाचार ॾाढा थींदा। मालूम पइजी वेंदो आहे, विजय माला में बि नंबरवार केरु ईंदा। इहे ॻाल्हियूं ॾाढी गुई आहिनि, इहे ॻाल्हियूं ॾाढी ई गुई आहिनि। मनुष्य त सिर्फ़ु राम राम चईंदा आहिनि, त रुद्रमाला में असां संपूर्ण आत्मायूं निराकार, जेके ॾाढी सर्विस कंदा आहिनि मम्मा बाबा सां, शिव बाबा सां गॾु, उन्हनि जी रुद्रमाला ठहींदी आहे। पोइ विजय माला, विष्णु जी माला, रुद्रमाला ऐं शिव ऐं शालिग्राम जे रूप में जो पूजा थींदी आहे, उहा निराकार रूप में। हुन में मम्मा बाबा न हूंदा आहिनि, शिव ऐं शालिग्राम, बसि आत्मा ऐं बाबा जा ॿार। क्रिश्चन माण्हू क्राइस्ट खे यादि कंदा आहिनि। माला कंहिंजी हूंदी आहे, गॉड त हिकु ई आहे, बाक़ी जो पास वेठा आहिनि उन्हनि जी माला ठहींदी आहे। भले क्रिश्चन धर्म वारा बि माला जपंदा आहिनि, हुन में बि असांजा ई ठाणा आहिनि। हिन माला खे तव्हां सिर्फ़ु सम्झी सघंदा आहियो, पंहिंजी आदि अनादि देवी देवता धर्म वारा ई न सम्झी सघंदा, त
ॿिया कीअं सम्झंदा। सभिनि खे पदत खां पावन ठाहिण वारो त हिकु बाबा ई आहे। क्राइस्ट जे लाइ हीअं न चईंदा कि उहो पदत खे पावन ठाहिण वारो आहे। उन्हनि जो जनम मरण में अची करे उन्हनि खे हेठि अचिणो ई आहे। वास्तव में उन्हनि खे गुरू बि न चईंदासीं, छो जी सर्व जो सदगति दाता त हिकु बाबा ई आहिनि। सो त अंत में ई हूंदो, ॼाण जड़ीबूत थी वञे तॾहिं बाबा अची करे सभिनि खे सदगति ॾे। त सदगति दाता जो पाठ कॾहिं थींदो? जॾहिं झाड़ अंत में जड़जड़ीभूत थी वेंदो तॾहिं बाबा जो पाठ ईंदो आहे। आत्मा मथां खां ईंदी आहे धर्म जी स्थापना करणु, उन्हनि खे जनम मरण में अचिणो आहे। सतगुरु हिकु ई आहे, उहो सर्व जो सदगति दाता। सच्चो सतगुरु मनुष्य न थी सघंदा आहिनि, उहे त सिर्फ़ु ईंदा आहिनि धर्म स्थापना करणु। उन्हनि जे पिछाड़ी सभिनि खे अचणु लॻी वेंदा आहिनि पाठ वॼाइण। जॾहिं सभु तमो प्रधान अवस्था खे पाईंदा आहिनि, जॾहिं सॼी तमो प्रधान अवस्था खे पाईंदा आहिनि तॾहिं मां अची करे सर्व जी सदगति कंदो आहे। सभु वापसि वेंदा आहिनि, पोइ नए से चकर शुरू थी वेंदो आहे। तव्हां राजयुग सिखंदा आहियो, उहे ई राजा ई पाईंदा। पोइ राजा ठहनि या प्रजा, प्रजा त ढेर जी ढेर ठहींदी आहे। महिनत सॼी राजा ई पद पाइण जी हूंदी आहे। अंत में पूरो पतो पइजी वेंदो केरु केरु विजय माला में पिरोइंजंदा। अनपढ़ पढ़े जे अॻियां भरी ढोईंदा, सत्युग में ईंदा परंतु नौकर चाकर ठहिणो पवंदो। इहे सभिनि खे मालूम थी वेंदो। जीअं इम्तिहान जा ॾींहंनि में सभिनि खे मालूम पइजी वेंदो आहे केरु केरु पास थींदो। पढ़ाई ते अटेंशन न हूंदो त फेल थी वेंदा। तव्हांजी इहा बेहद जी पढ़ाई आहे। ईश्वरीय विश्वविद्यालय त इहे हिकु ई आहे जिते मनुष्य सां देवता ठहिणो हूंदो आहे। उन में नंबरवार पास थींदा आहिनि। पढ़ाई हिकु राजयुग जी आहे। राजा ई पद पाइण में महिनत आहे ऐं सर्विस बि करणी आहे। राजा जो ठहींदा उन्हनि खे पोइ पंहिंजी प्रजा बि ठाहिणी पए। सिधे सिधे ॿार वॾा वॾा सेंटर संभालंदा आहिनि, वॾी प्रजा ठाहींदा आहिनि। बाबा बि चईंदा आहिनि वॾो बगीचो ठाहियो त बाबा बि अची करे ॾिसनि। हाणे त ॾाढो नंढो आहे। बॉम्बे में लाखों थी वेंदा आहिनि। सूर्यवंशी त सॼी डिनाइस्टी हूंदी न त ढेर थी वेंदा आहिनि। जो महिनत कंदा आहिनि उहे राजा ठहींदा आहिनि, बाक़ी त प्रजा ठहींदी वेंदी आहे। ॻायल बि आहे न, हे प्रभु तव्हांजी सदगति जी लीला। तव्हां चईंदा आहियो वाह बाबा तव्हांजी गति मत ॾाढी न्यारी आहे। सर्व जी सदगति करण जी श्रीमत इहा सभिनि खां न्यारी आहे। कीअं बाबा सभु कुझु कंदा आहिनि। बाबा साथ में वठी वेंदा आहिनि, छॾे न वेंदा आहिनि। निराकारी आकारी साकारी लोक खे बि न ॼाणंदा आहिनि माण्हू। सिर्फ़ु सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणणु इहे बि कंप्लीट नॉलेज न आहे, है न। सिर्फ़ु सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणणु इहे बि कंप्लीट नॉलेज न आहे। पहिरियों त मूल वतन खे ॼाणणो पए जिते असां आत्माऊं रहंदा आहियूं। सिर्फ़ु सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणण बि नॉलेज न आहे। पहिरियों त मूल वतन खे ॼाणणो खपे। हिन सॼे सृष्टि चक्कर खे ॼाणण सां तव्हां चक्रवर्ती महाराजा महाराणी ठही वेंदा। इहे सभु केतिरी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। उहो त चई ॾींदा आहिनि शिव नाम रूप सां न्यारो आहे। चित्र बि ढेर आहिनि, पोइ बि चईंदा आहिनि नाम रूप सां न्यारो आहे। पोइ चई ॾींदा आहिनि सर्वव्यापी आहे। पहिरियों त चईंदा आहिनि नाम रूप सां न्यारो आहे, पोइ चईंदा आहिनि सर्वव्यापी आहे। हिकु MP चयो ई न, मां नथो मञा कि ईश्वर सर्वव्यापी आहे। मनुष्य त हिक ॿिए खे मारंदा आहिनि, छा इहे ईश्वर जो कमु आहे? अॻियां हली हिन ॻाल्हियुनि खे सम्झंदा जॾहिं तव्हांजी बि वृद्धि थींदी। बाबा राज जो बि सम्झायो आहे। जो पंहिंजे खे होशियारु सम्झंदा आहिनि उहे ईअं पत्र लिखनि। इहे
पूरी नॉलेज छा आहे उन्हनि खे सम्झाइणो खपे। ये नॉलेज छा आहे, आत्मा, परमात्मा, सृष्टि चक्र, परम धाम खां कीअं सां आत्मा ईंदियूं आहिनि, कीअं हिते अलॻि अलॻि युगनि में पाठ ॿुधाईंदियूं है न, कीअं असां अलॻि अलॻि पाठ में अलॻि अलॻि जॻहियुनि ते पाठ वॼाईंदा आहियूं, हुनखे सम्झणो खपे। त बाबा चवनि था ईअं पत्र लिखो उन्हनि खे, है न, उन्हनि खे सम्झाइणो खपे। लिखी सघंदा आहियो, असां पूरी नॉलेज ॾेई सघंदा आहियूं, मूल वतन जी नॉलेज ॾेई सघंदा आहियूं, निराकार बाप जो बि परिचय ॾेई सघंदा आहियूं। पोइ प्रजापिता ब्रह्मा उन्हनि जे ब्राह्मण धर्म जे बारे में बि सम्झाए सघंदा आहियूं। उहो नशो पहिरियों ख़ुदि खे चढ़णो खपे कि असां माण्हुनि खे ॿुधायूं हिन कथा जो असली मीनिंग छा आहे, हिन माला जो असली मीनिंग छा आहे, है न, जो माण्हू चईंदा आहिनि। पहिरियों ख़ुदि नशो चढ़णो खपे। बाबा चवनि था लक्ष्मी नारायण भी राम सीता, लक्ष्मी नारायण पोइ राम सीता, उन्हनि जी डायनेस्टी कीअं हलंदी आहे, पोइ उन्हनि सां राजे केरु थींदो आहे, उहो सर्ग काॾे वियो, सभु असांखे नॉलेज आहे। असां कंहिंखे बि वेही करे ॿुधायूं, पर हीअं न सम्झो भई थींदो आहे न, असां कंहिंखे सम्झाईंदा आहियूं न त धीरे धीरे माण्हू उथंदा वेंदा, या सभु ॿुधंदा आहिनि लेकिन कोटनि में कोई कंहिंखे टच थींदो। त हिन में हीअं आहे, तव्हां बसि हुन नशे सां ॿुधायो, अगरि तव्हांखे चांस मिले थो त बाबा चईंदा ज्ञान बि वेस्ट न वञे, नब्ज़ ॾिसी करे उन रीति ॿुधायो। बाबा चईंदा न अगरि असांजे घराने जी आत्मा हूंदी न त ॿुधंदे ॿुधंदे शांति थी वेंदी। त बाबा असांखे चवनि था जी चइबो आहे न, नर्क काॾे वियो, ख़तमु थी वियो, स्वर्ग बि ख़तमु थी वियो, उन समय बि अर्थक्वेक आगे हूंदा आहिनि। उहो हीरे जवाहरात जा महल आदि हीअं हली आहे जो कोई कढी न सघे। सोने हीरे जवाहरात जा महल कॾहिं हेठां खां न निकिरंदा आहिनि, हेॾे खां त सोनो निकिरंदो आहे, पोइ उहो ठाहींदा आहियूं। हिकु बार अर्थक्वेक में हेठि हली वई त उहो त पूरी बिल्डिंग ई ख़तमु थी वेंदी। सोमनाथ आदि जो मंदर खां पोइ बाद में, सोमनाथ आदि जो मंदर त बाद में ठहियो हूंदो, उन्हनि सां त उन्हनि जे घर ऊच हूंदा, है न, सोमनाथ आदि जे मंदर खां त पोइ ठहिया हूंदा, उन्हनि सां त उन्हनि जे घर ऊच हूंदा। लक्ष्मी नारायण जो घर कीअं हूंदो, लक्ष्मी नारायण जो घर केॾो वॾो हूंदो, उहो सॼी मिल्कियत काॾे वई। इहे ॻाल्हियूं जॾहिं विद्वान ॿुधंदा त वंड खाईंदा बराबरि उन्हनि जो। जीअं न हाणे हिते केरु माण्हू करोड़पति हूंदा न, धीरे 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 हुनजो दिवालो निकिरी वेंदो, है न। त चईंदा आहिनि न की तव्हां एॾो पैसो काॾे कयो, तव्हांखे माउ पीउ एॾो पैसो ठाहे ॾेई आया, घर गाॾी बंगलो दुकान फैक्ट्री ठाहे ॾेई आहे, काॾे? त हिते बाबा बि असांखे पुछनि था की मां तव्हांखे एॾो सारो पूरी सभु सोने जो सभु ॾेई आयमि, काॾे उहो? त उन्हनि खे सम्झायो। त बाबा चवनि था ईअं ॻाल्हियूं जॾहिं विद्वान ॿुधंदा त वंडर खाईंदा। उन्हनि जी नॉलेज त हिननि जी नॉलेज त ज़बरदस्त आहे। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि, सिर्फ़ु सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि। इहे सभु सम्झण जी ऐं सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हांखे धन मिलंदो आहे पोइ दान करिणो आहे, बाबा तव्हांखे ॾींदा वेंदा आहिनि, तव्हां ॾींदा वञो। बाबा जो तव्हांखे ॾींदा आहिनि, तव्हां बि ॾींदा वञो। इहे अखुट खज़ानो आहे न, बाबा जो असांखे ॾींदा आहिनि, असांखे ॿियनि खे ॾियणो। इहे अखुट खज़ानो आहे, सॼो मदार धारणा ते आहे। जेतिरो धारण कंदो तॾहिं ॿियनि खे बि उहो तीर लॻंदो।
जेतिरी धारणा कंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। ख़्यालु करो किथे कौड़ी किथे हीरो। हीरे जो मूल्य सभिनि खां जास्ती आहे, कौड़ी जो मूल्य सभिनि खां कमु आहे। हाणे तव्हां कौड़ी सां हीरा ठाहींदा आहियो, इहे ॻाल्हियूं कॾहिं कंहिंखे सुपिने में बि न आहे। इहे हाणे तव्हां कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहींदा आहियो, ये ॻाल्हियूं त कॾहिं कंहिंजे सुपिने में बि न आयूं हूंदियूं। सिर्फ़ु सम्झंदा आहिनि बराबरि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो जो थी करे वियो। हाणे तव्हां कौड़ी सां हीरा ठाहींदा आहियो, बाक़ी उहा राज्य कॾहिं कंहिं ॾिनो इहे कुझु बि न ॼाणंदा आहिनि। राजे कंहिं ॾिनी हिते त कुझु बि न आहे। राजयुग सां स्वर्ग जी राजाई मिलंदी आहे, राजयुग सां स्वर्ग जी राजाई मिलंदी आहे। इहे वंड आहे न। सुठी पर ॿारनि जी बुद्धि में नशो रहणु खपे, परंतु माया पोइ उहो स्थाई नशो रहणु न ॾींदी आहे। सुठी तरह ॿारनि जी बुद्धि में नशो रहणो खपे, परंतु माया उहा स्थाई नशो रहण न ॾींदी आहे। माया छा कंदी है त ॻाल्हियुनि में न फसो। असां शिव बाबा जा ॿार आहियूं। इहे नॉलेज पढ़ी करे असां विश्व जा मालिक ठहींदासीं। इहे कॾहिं कंहिंजी बुद्धि में ईंदो हूंदो छा? कॾहिं कोई सोचे बि सघंदो मां कृष्ण जहिड़ो ठही सघंदो। माण्हू त चईंदा कृष्ण जा भॻत आया त हुन जहिड़ा बि ठहो, चईंदा अरे उहो त भॻवानु। हिते त बाबा असांखे कृष्ण राधे कृष्ण जहिड़ो ठाहींदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि त बाप सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे केतिरी महिनत करणी पए, गुरू जा निंदक ठहर न पाए। ये हितां जी ॻाल्हि आहे। उन्हनि जी त एम ऑब्जेक्ट ई न आहे, तव्हांजी त एम ऑब्जेक्ट आहे। बाबा टीचर गुरू टई ई आहिनि न। तव्हां ॼाणंदा आहियो हिन पढ़ाई सां असां विश्व जा मालिक ठाहींदा आहियूं। बाबा टीचर गुरू टई ई आहिनि। हिन पढ़ाई सां असां विश्व जा मालिक ठाहींदा आहियूं। केतिरी ख़बरदारी सां पढ़णो पढ़ाइणो खपे। ईअं कोई ॻाल्हि न हुजे जो निंदा कराए, न कंहिंसां लड़ाई झगड़ो करिणो, सभिनि सां मिठो ॻाल्हाइणो आहे। बाबा जो परिचय ॾियणो आहे। बाबा चईंदा आहिनि दे दान त छुटे पिणु। नंबर 1 दान आहे देह अभिमान। हिन समय ते तव्हां आत्म अभिमानी आहियो, परमात्मा अभिमानी ठहींदा आहियो। आत्म अभिमानी ऐं परमात्मा अभिमानी ठहींदा आहिनि। इहे अमूल्य जीवन असांजो आहे न। बाबा चईंदा आहिनि कल्प कल्प सां तव्हांखे ईअं पढ़ाइण ईंदा आहियूं, पोइ तव्हां भुलिजी वेंदा आहियो। इहे ड्रामा में न हूंदा, असां भुलिजी वेंदा आहियूं, लेकिन बाबा न भुलजंदा आहिनि। बाबा खे सभु पतो रहंदो। त बाबा चवनि था इहे ड्रामा में न हूंदा। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति ज्ञान रत्न धारण करण वारा, सर्विस करण वारे ॿारनि प्रति बाप दादा जो, माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सभिनि खां मिठो ॻाल्हाइणो आहे। सभिनि सां अहिड़ी कोई ॻाल्हि न करणी आहे जंहिंसां बाप जी निंदा थिए। देह अभिमान जो दान करे आत्म अभिमानी ठहिणो आहे, परमात्मा अभिमानी ठहिणो आहे। आत्म अभिमानी ऐं परमात्मा अभिमानी ठहिणो। ॿियो आहे जो ज्ञान दान मिलंदो आहे उनखे दान करिणो। जो ज्ञान दान मिलंदो आहे उनखे दान करिणो आहे। पढ़ाई सां राजाई मिलंदी आहे,
हिन नशे में स्थाई रहणो, अटेंशन ॾेई करे पढ़ाई पढ़णी बि आहे, ॿियनि खे पढ़ाइणी बि आहे। वरदाना साक्षीपन जी सीध वारा परेशान शब्द खे समाप्त करण वारा मास्टर त्रिकालदर्शी ठहो। हिन ड्रामा में जो कुझु ईंदो आहे हुन में कल्याण आहे। शो शाह जो क्वेश्चन समझदार जे अंदरि उठी न सघिजे। शो थियो, छा थियो, ही क्वेश्चन समझदार जे अंदरि उठी न सघंदो। नुक़सान में भी कल्याण समायल आहे। तव्हांखे भले केतिरो बि नुक़सानु लॻे, लेकिन हमेशह सम्झो कल्याणकारी बाबा में सां गॾु आहे। हिन समय कल्याणकारी समय थो हले, त ही सम्झो बाबा सां गॾु बाबा जो साथ ऐं हाथ आहे। अकल्याण त थी न सघंदो। सम्झो नुक़सान में भी बाबा चवनि था अहिड़ी शांति सीट ते रहो त कॾहिं परेशान न थींदा। साक्षीपन जी सीट परेशान शब्द खे ख़तमु करे छॾंदी। साक्षीपन जी सीट परेशान शब्द खे ख़तमु करे छॾी। इन करे त्रिकालदर्शी ठहो, प्रतिज्ञा करो कि न परेशान थींदासीं, न परेशान ॿियनि खे कंदासीं। न परेशान ख़ुदि थियो, न ॿियनि खे थियो, ॿियनि खे करो। स्लोगन आहे पंहिंजी सर्वकर्मी इंद्रियनि खे ऑर्डर प्रमाण हलाइण ई स्वराज्य अधिकारी ठहिणो। पंहिंजी सर्वकर्मी इंद्रियनि खे ऑर्डर प्रमाण हलाइण ई स्वराज्य अधिकारी ठहिणो। अव्यक्त इशारो आहे। निश्चय बुद्धि जो अर्थ आहे बेफ़िक्र। उहो ई बाप समान आहिनि। विनाशी धन वारा जेतिरो कमाईंदा आहिनि ओतिरो समय प्रमाण फ़िक्र में रहंदा आहिनि, लेकिन जंहिंजो फेथ आहे कि ईश्वर खज़ाने जा असां मालिक आहियूं, परमात्मा जा बालक आहियूं, उहे सदा स्वप्न में बि बेफ़िक्र बादशाह आहिनि। छो जो उन्हनि खे विश्वास आहे कि ईश्वर खज़ाना हिन जन्म में त छा, लेकिन अनेक जन्म सां गॾु रहंदा, साथ रहंदा। हिन करे वो निश्चय ऐं निश्चिंत रहंदा। मतलब वो संकल्प और स्वप्न में भी बेफ़िक्र आहे कि असां सां गॾु बाबा ऐं बाबा जो खज़ानो आहे, ऐं उहो अनेक जन्म ताईं साथ में हले। भले असां भुलिजी वेंदासीं बाबा खे, बाबा थोरी भुलिजंदा। त हाणे बाबा खे सदा यादि रखो, बाबा जे खज़ाननि सां भरपूर थियो, सदा बेफ़िक्र बादशाह। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।